ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। मुलाक़ात दौरान मुल्की सियासी सूरत हाल ते ॻाल्हियूं थियूं आहिनि। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। इस्लामाबाद खां वज़ीर आज़म इमरान ख़ान सां GDA वफ़द जी मुलाक़ात थी आहे। मुलाक़ात दौरान मुल्की सियासी सूरत हाल ते ॻाल्हि ॿोल कई वई आहे। इन जा वधीक तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे KTN न्यूज़ जे रिपोर्टर गुलाम रसूल कुंभर। जी गुलाम रसूल, वज़ीर आज़म इमरान ख़ान सां GDA वफ़द मुलाक़ात कई आहे। जी बिल्कुल, वज़ीर आज़म इमरान ख़ान सां GDA जो वफ़द मुलाक़ात कई आहे ऐं उन मुलाक़ात लाइ वज़ीर आज़म हाउस मां पार्लियामेंट लाजिज़ पहुतो आहे। डॉक्टर फहमीदा मिर्ज़ा, वफ़ाक़ी वज़ीर बैनुल सूबाई मामला सां गॾोगॾु क़ौमी असेंबली जो मेंबर गौस बख्श महर ऐं डॉक्टर ज़ुल्फ़कार मिर्ज़ा उन मुलाक़ात में मौजूद हुआ ऐं ॿिन्हिनि जेके जमातुनि जा जेके अॻवान आहिनि उन्हनि विच में मजमूई सियासी सूरत हाल ते गुफ्तगू कई वई आहे। मुलाक़ात में वफ़ाक़ी वज़ीर शाह महमूद कुरैशी, असद उमर ऐं माविन ख़ुसूसी डॉक्टर शहबाज गिल बि मौजूद हुआ। जेका पधिराई जारी कई वई आहे वज़ीर आज़म हाउस तरफ़ां, उन में ॼाणायो वियो आहे त समूरनि अॻवाननि वज़ीर आज़म इमरान ख़ान जी क़यादत ऐं अवाम जे फलाह बहबूद लाइ हुकूमत जूं जारी जेके पॉलिसियूं आहिनि उन्हनि ते मुकम्मल एतमाद जो इज़हार कयो आहे। वफ़ाक़ी वज़ीर फहमीदा मिर्ज़ा जी अॻवानी में GDA जे वफ़द वज़ीर आज़म इमरान ख़ान सां मुलाक़ात कई आहे ऐं उन मुलाक़ात लाइ वज़ीर आज़म हाउस मां पार्लियामेंट लाजिज़ आयो। जी वरी महिरबानी नाज़रीन। इस्लामाबाद खां गुलाम रसूल कुंभर असांखे तफ़सील ॾिना आहिनि। ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। इस्लामाबाद खां वज़ीर आज़म इमरान ख़ान सां GDA वफ़द जी मुलाक़ात थी आहे।